सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार। आऊं आहियां सज्जाद हुसैन, तव्हांजे साइंस जो उस्ताद। प्यारा ॿारो, अॼु पाण 7वीं क्लास जे साइंस जो किताब जो पहिरियों बाब पढ़ूं पिया, जंहिंजो नालो आहे ह्यूमन ऑर्गन सिस्टम, इंसान में उज़वनि जा सिरिश्ता। 6वीं क्लास में तव्हां जीव घरड़ा यानी सेल्स के बारे में पढ़ी आया हो। तव्हां इहो पढ़ियो तो सेल्स जीव घरड़ा मिली करे ठाहिनि था छा? तांदूरा, टिश्यूज़ ऐं तांदूरा मिली करे ठाहिनि था छा? उज़वा ठाहिनि पिया, जंहिंखे पाण ऑर्गन्स चऊं। ऐं असांखे ख़बर आहे त इहे ऑर्गन्स उज़वा मिली करे छा ठाहींदा आहिनि? सिरिश्ता ठाहींदा आहिनि, सिस्टम्स। प्यारा ॿारो, ऑर्गन खां पोइ सिरिश्ता सिस्टम ठहनि था। सिस्टम सिरिश्ता मिली करे हिकिड़ो मुकमल जानदार ठाहिनि था, जंहिंखे पाण ऑर्गेनिज़म चऊं। सिरिश्ता मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि। हाज़मे जो सिरिश्तो, नेकाल जो सिरिश्तो, तंती सिरिश्तो, ये घणा सारा सिरिश्ता मिली करे हिकिड़ो पूरो जानदार, मिसाल इंसान हिकिड़ो पूरो जानदार आहे, सिरिश्तनि जो ठहियलु आहे। चैप्टर जो नालो पाण वटि अॼु आहे इंसानी उज़वनि जा सिरिश्ता। ह्यूमन ऑर्गन सिस्टम जीअं मूं ॿुधायो त केतिरा सारा सिरिश्ता आहिनि मौजूदु असांजे जिस्म में, पर पाण उन्हनि में डाइजेस्टिव सिस्टम पढ़ंदासीं, हाज़मे जो सिरिश्तो पढ़ंदासीं। ह्यूमन डाइजेस्टिव सिस्टम, इंसान में हाज़मे जो अमल, हाज़मे जो सिरिश्तो खणी चऊंसि। यकीनन सिरिश्तो आहे त उज़वनि ते ॿधलु हूंदो, उज़वा मिली करे उनखे ठाहींदा हूंदा। उहे उज़वा तांदूरनि, ओजन, टिश्यूज़ जा ठहियल आहिनि। उहे तांदूरा सेलनि जा ठहियल आहिनि, जीव घरनि जा ठहियल आहिनि। सभ खां पहिरीं असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त हाज़मे जे निज़ाम में हाज़मो छा आहे? वॉट इज़ डाइजेशन? हाज़मो हाज़मे खे पाण ईअं बयानु कंदासीं त खाधे जा वॾा ऐं पेचीदा जुज़ा जॾहिं नंढनि ऐं सादनि जुज़नि में तब्दील थियनि था, त इन्ही अमल खे हाज़मो चइबो आहे। चइजे थो।
असीं खाधो खाऊं था उहो खाधो वॾनि जुज़नि ते मुश्तमिल आहे, ॾंदनि जे ज़रिए चॿाड़ियूं था, उनखे नंढो कयूं था, ऐं वरी असांजे जिस्म में मौजूदु ख़ामरा एंज़ाइम्स मज़ीद उनखे टोड़नि था, त जेके वॾा ऐं पेचीदा जुज़ा आहिनि खाधे जा उहे नंढनि सादनि जुज़नि में तब्दील थी वञनि था। इन अमल खे पाण हाज़मो चऊं था। हाणे हाज़मो डाइजेशन जिस्म में ॿिनि क़िस्मनि जी थिए थी। हिकिड़ो असां वटि कीमियाई हाज़मो थिए थो, ॿियो असां वटि तबई हाज़मो थिए थो। कीमियाई ऐं तबई हाज़मे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? कीमियाई हाज़मे खे पाण ईअं लिखंदासीं, खाधे जा जुज़ा ख़ामरनि यानी एंज़ाइम्स जे ज़रिए टुटनि, इन अमल खे असीं कीमियाई हाज़मो चऊं था। एंज़ाइम छा आहे? ख़ामरा छा आहिनि? एंज़ाइम ख़ुदि प्रोटीन जा ठहियल हूंदा आहिनि। प्रोटीन लहमियात जेके पाण चऊं सिंधीअ में, इहे असांजे जिस्म में भञुड्राह में तेज़ी ॾियारींदा आहिनि। यानी जेके असांजे जिस्म में भञुड्राह केमिकल रिएक्शन थियनि था उनखे जल्दी ई परफॉर्म कराईंदा, तकिड़ो उन्हनि खे सरंजाम ॾियारींदा। को अमल 2 कलाक वठे त उनखे एंज़ाइम ख़ामरनि जे ज़रिए अधु कलाक या कुझु मिंटनि में बि करे सघिजे थो। त असांजे जिस्म में जेके एंज़ाइम ख़ामरा मौजूदु आहिनि उहे खाधे खे टोड़नि था, त इनखे पाण कीमियाई हाज़मा चऊं था। मिसाल, एंज़ाइम जीअं असांजे वात में जेका पिक थिए थी, जेके पाण थुक चऊं या लुआब चऊं, उन में बि ख़ामरा एंज़ाइम मौजूदु आहिनि जेके असांजे वात में विधल खाधे खे टोड़ींदा। अचूं था तबई हाज़मे ते, त ही ॾंदनि जे ज़रिए खाधे खे चॿाड़जणु, खाधे खे सन्हो करणु, चीॿाटणु ऐं मुख़्तलिफ़ रतोबतनि सां इन खाधे जो मिलणु, इन खे पाण चऊं था तबई हाज़मो। यानी वॾा जुज़ा ॾंदनि जे ज़रिए टुटनि या लहरुनि जे ज़रिए रतोबतनि सां मिलनि, त इन्ही खे असीं तबई हाज़मो चऊं था। हाणे असीं अचूं था त असांजे हाज़मे वारे निज़ाम में कहिड़ा कहिड़ा उज़वा मौजूदु आहिनि ऐं असांजो हाज़मो कहिड़े नमूने सां थिए थो पियो। 2 क़िस्मनि जा उज़वा आर्गन्स मौजूदु आहिनि असांजे हाज़मे जे निज़ाम में। हाज़मे जे अमल में उज़वा, हाज़मे जे अमल में 2 क़िस्मनि जा उज़वा थियनि था। हिकिड़ा त जेके हाज़मे जो रस्तो ठाहिनि था, ॿिया मददगार एसेसरी ऑर्गन आहिनि। रस्ते वारा उज़वा, हाज़मे जे रस्ते वारा उज़वा, ॿिया मददगार उज़वा। हिन खे पाण एलिमेंट्री केनाल चऊं।
ही एसेसरी ऑर्गन आहिनि। हाज़मे जे रस्ते वारा उज़वा कहिड़ा आहिनि? जंहिंमें वात, हल्क, निर्घट, मैदो, नंढो आंड्रो, वॾो आंड्रो ऐं नेकाल वारो सोराख़। अंग्रेज़ीअ में वात माउथ आहे, फेरिंग्स, निर्घट ईसोफेगस, मैदो स्टमक, नंढो आंड्रो स्मॉल इंटेस्टाइन। वॾो आंड्रो लार्ज इंटेस्टाइन। नेकाल वारो सोराख़ एनस। इहे आहिनि हाज़मे जे रस्ते वारा उज़वा। खाधे खे इन्हनि उज़वनि मां गुज़रणो पवंदो आहे, जॾहिं त एसेसरी मददगार ऑर्गन इन्हनि उज़वनि मां खाधे जो गुज़र कोन थींदो आहे, लेकिन इहे हाज़मे में मददगार साबित थियनि था। उन्हनि में असां वटि अचे थो ॾंद अचनि था, टीथ, जिगर अचे थो, लिवर, पित्तो अचे थो, गाल ब्लेडर, ऐं उन खां पोइ लबो अचे थो, पेंक्रियाज़ अचे थो। त ही उज़वा आहिनि जेके हाज़मे में रोल पंहिंजो प्ले कंदा। तस्वीरी शक्ल में डायग्रामिकली असां ॾिसूं त असांजो हाज़मे जो निज़ाम कीअं ठहियलु आहे। ही जेके मूं उज़वा ठाहिया इहे हाज़मे जे रस्ते वारा उज़वा आहिनि, एलिमेंट्री केनाल आहिनि, ऐं उन्हनि में मददगार बि पिणु उज़वा आहिनि। सभ खां पहिरीं असां वटि हिते वात अचे थो, माउथ। उन खां पोइ असां वटि हल्क अचे थो, निर्घट अचे थो, मैदो अचे थो। ही असां वटि नंढो आंड्रो आहे। ही असां वटि वॾो आंड्रो आहे। नेकाल वारो सोराख़, ऐं उन्हनि में मददगार ही जिगर थियो। ही असांजो पित्तो थियो, पित्तो जिगर जे हेठां हूंदो आहे। ऐं ही असांजो लबो थियो, पेंक्रियाज़ जंहिंखे चऊं। हाणे ॾिसो त हिते असां ही सिधा बीहूं त छा पहिरीं असां वटि निर्घट खाधे वारी नली आहे या साह वारी नली आहे?
ही जेका नली साम्हूं तव्हांखे नज़र अचे पई इहा साह वारी नली आहे। त असांजी जेका खाधे वारी नली आहे इन साह वारी नली जे पोयां हूंदी आहे। तंहिंजे करे ही नली खां बाद में हिन नली जे पुठियां जेको आहे सो निड़घट आहे। वात में जेॾीमहिल खाधो ईंदो आहे त हिते असां वटि इपीग्लोटस हूंदो आहे। जेको खाधे खे साह वारी नलीअ में वञण खां बचाईंदो आहे। यानी जंहिंमहिल असीं गीत ॾींदा आहियूं त उहो खाधो काॾे वञणु घुरिजे, ईसोफेगस निड़घट में वञणु घुरिजे, खाधे वारी नली में वञणु घुरिजे। पर अॻियां त उन जे साह वारी नली आहे, पोइ खाधो साह वारी नलीअ में छो नथो वञे? इन जे करे नथो वञे जेका ही इपीग्लोटस आहे, इहो तह आहे, हिकिड़ो टिश्यूज़ आहे, उहे छा था कनि खाधे खे साह वारी नली में वञण खां बचाइनि था पिया। अचो त असीं ॾिसूं हाज़मो केतिरनि मरहलनि में पूरो थिए थो पियो। हाज़मे खे मुकमल थियण लाइ तक़रीबन 24 खां 30 कलाक घुरिजनि। हाणे इते तव्हांजो सुवालु थींदो त असीं खाधो खाऊं था, 3-4 कलाकनि खां बाद में असांखे बुख लॻे थी, यानी अॻियों खाधो असांजो हज़म थी चुको आहे, तॾहिं असांखे बुख लॻी आहे। पर ईअं न आहे। खाधे खे मुकमल मरहलनि मां हज़म, खाधे खाइण खां वेंदे हज़म थियणु, जज़ब इस्तेमालु थियण वारी ॻाल्हि जे करे इनखे 24 खां 30 कलाक लॻनि था पिया। अचो त पाण ॾिसूं त हाज़मो केतिरनि मरहलनि में पूरो थिए थो पियो। 5 मरहलनि में हाज़मो मुकमल थिए थो। खाधे जो हज़म थियण वारो अमल जेको आहे सो 5 मरहलनि में पूरो थो थिए। उहे कहिड़ा मरहला आहिनि? सभ खां पहिरीं खाधो खाइण आहे, उन खां पोइ उन जो हाज़मो आहे, उन खां पोइ उन जो जज़ब थियणु आहे, उन खां पोइ उन जो इस्तेमालु आहे खाधे जो, जेको असीं जज़ब कंदासीं, जेको असांजो जिस्म जज़ब कंदो। उन खां पोइ अख़राज आहे। पहिरियों खाधो खाइणु, ॿियों हाज़मो, टियों जज़ब थियणु, चौथों जो इस्तेमालु, पंजों अख़राज ख़ारिज। अंग्रेज़ी में इन्हनि लाइ खाधो खाइणु इंजेशन आहे, हाज़मो डाइजेशन आहे, जज़ब थियणु एब्ज़ॉर्प्शन आहे, इस्तेमालु यूटिलाइज़ेशन आहे, अख़राज ईगेशन आहे। प्यारा बारो, सभ खां पहिरीं असीं खाधो खाईंदासीं, इनटेक कंदासीं, खाधो खाईंदासीं, वात में खाधे खे विझंदासीं। सभ खां पहिरीं खाधे खे हासिलु करिणो आहे, यानी उन खाधे खे वात में विझणु, या पाण चऊं त जिस्म में दाख़िल कंदासीं। उन खां पोइ उन जो हज़म थियणु, डाइजेशन। पाण सवेर डिस्कस कयोसीं त उहो तबई गॾोगॾु कीमियाई इन ॿिन्ही तरीक़नि सां हज़म थींदो। हज़म थींदो त उन खां पोइ असांजे जिस्म में नंढे आंड्रे में उहो खाधो जज़ब थींदो, यानी रत जूं नलियूं हूंदियूं आहिनि उते असां वटि। खाधो हाज़मे वारे रस्ते मां रत जे नलियुनि में, रत में जज़ब थींदो। उन खां पोइ उहो खाधो वेंदो, जंहिं लाइ असां खाधो आहे उहो खाधो सेलनि वटि वेंदो, कमकार जे लाइ, वाध वीझ जे लाइ, यानी उनखे जीव घरड़ा हासिलु कंदा। कमकार में उहो खाधो ईंदो, उनखे पाण इस्तेमालु यूटिलाइज़ेशन चऊं था। आख़िर में अख़राज ईगेशन आहे। छा असीं जेको कुझु खाधो खाऊं था सभु जो सभु असांजे कम जो आहे? न। खाधे मां कम वारा जुज़ा असांजो जिस्म हासिलु कंदो आहे। बक़ाया जेके अण हज़म थियल खाधो या ग़ैर ज़रूरी शयूं खाधे में जेके आहिनि उहे असांजे जिस्म मां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि, तंहिंखे असीं अख़राज चऊं। यानी जेके ग़ैर हज़म थियल खाधो आहे
या गैर ज़रूरी खाधे में शयूं आहिनि, जुज़ा आहिनि, उन्हनि जो असांजे जिस्म मां ॿाहिरि निकिरणु, उनखे पाण अख़राज चऊं था। हिननि 5 मरहलनि मां खाधे खे गुज़रणो पवंदो, उनखां पोइ असांजो हाज़मो मुकमल थींदो। पहिरियां मूं ॿुधायो त खाधे खे मुकमल हाज़मे जे लाइ पूरे हिन अमल मां गुज़रण जे लाइ तक़रीबन 24 खां 30 कलाक थींदा। ऐं जेको एलिमेंट्री कैनाल आहे, एलिमेंट्री कैनाल लाइ तक़रीबन चयो थो वञे त इहो 7 मीटर जो थिए थो। वात खां शुरू थो थिए, नेकाल वारे सोराख़ एनस ताईं ख़तमु थो थिए, माउथ टू एनस। इहा सॼी हिकिड़ी डिघी नली आहे, लेकिन उहा डिघी नली किथे वर वकड़नि में आहे त किथे डिघी आहे। मुंहं खां शुरू थो थिए, पोइ उहो अॻिते हली वर वकड़नि में हली थी वञे, ईअं वकड़ खाईंदी 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 आख़िरी असांजे नेकाल वारे सोराख़ में। ही वॾी एतिरी नली असांजे जिस्म जे हेतिरे हिसे ताईं कीअं मापियो वञे, अचियो वञे अंदरि, छाकाणि त उन में वर वकड़ आहे। प्यारा ॿारो, अॼु जो असांजो इहो क्लास इते मुकमल थो थिए। ईंदड़ क्लास में असीं उज़वनि खे खणंदासीं, हर हिकु उज़वे में हाज़मो कहिड़े नमूने सां कीअं थिए थो। ख़ुदा हाफ़िज़।